अस्सलाम वालेकुम व्यूवर्स। अॼु जो असांजो टॉपिक आहे उहो आहे अणपूर खे ॾह में तब्दील करणु। काफ़ी असांजा जेके स्टूडेंट्स हूंदा आहिनि जेके जॉब में बि जेको आहे अप्लाई कंदा आहिनि उहे वीचारा अणपूर जे कॉन्सेप्ट खे सम्झी न सघंदा आहिनि ऐं अणपूर खे जेको आहे उहो ॾह में तब्दील पिणु न आहिनि करे सघंदा। त उन्हनि जे लाइ अॼु कोई असां वीडियो रिकॉर्ड कयूं था पिया त अणपूर खे ॾह में कीअं तब्दील करे सघनि। हाणे सभ खां पहिरियां जेको आहे उहो असां अणपूर जे कॉन्सेप्ट खे सम्झंदासीं त अणपूर छा हूंदो आहे। का बि शइ जेका मुकमल न हुजे, जेको मुकमल अदद न हुजे, पूरो अदद न हुजे, उनखे असां अणपूर चवंदा आहियूं। अणपूर जा ॿ हिसा हूंदा आहिनि। मिसाल तौरु जीअं हीअ आहे 4/5। हाणे हिते जेको 4 आहे उहो आहे उनखे असां चवंदा आहियूं अंश। अंग्रेज़ीअ में असां उनखे चवंदा आहियूं न्यूमरेटर। ऐं हीअ जेको हेठियों आहे इहो आहे छेद ऐं अंग्रेज़ीअ में असां हिनखे चवंदा आहियूं डिनोमिनेटर। हाणे जॾहिं असां कंहिं बि अणपूर खे ॾह में कन्वर्ट कंदासीं त छा कंदासीं, असां उनखे मथियों जेको अंश आहे उनखे वंड कंदासीं छेद सां। हमेशह इहा ॻाल्हि तव्हां अंडरस्टैंड करे छॾिजो त हमेशह ईअं ई थींदो। अंश खे तब्दील कंदासीं असां, अंश खे वंड कंदासीं छेद सां। न्यूमरेटर खे डिवाइड कराईंदासीं डिनोमिनेटर सां। जीअं हीअ आहे 4 खे असां जेको आहे उहो 5 सां वंड कंदासीं। हाणे असांखे ख़बर आहे त 5 जो खोड़ो 4 ते नथो लॻी सघे। छाजे करे? जो जेकॾहिं असां हिकिड़ो चकर बि खोड़ो हणंदासीं त उहो 4 खां वधी वेंदो। तंहिंजे करे असां छा कंदासीं त हिते 0 लॻाए उन खां पोइ पॉइंट लॻाईंदासीं। पॉइंट लॻाइण खां पोइ असां 4 जे अॻियां 0 लॻाए सघूं था। ठीकु। हाणे असां हिन ते टेबल हणंदासीं। 5 जो टेबल जेको आहे उहो 40 ते लॻंदो आहे 8 चकर। 8 × 5 = 40। 40 मां 40 वेंदा त हीअ ख़तमु थी वेंदो ऐं असांखे घुर्बल जेको आहे उहो 10 अदद मिली वेंदो जेको आहे 0, 10, 8। इन जो मक़सदु आहे त जॾहिं असां 4/5 खे 10 में तब्दील कंदासीं त इहो थी वेंदो, कन्वर्ट थी वेंदो 0.8 में। थैंक यू वेरी मच।